जी नाज़रीन, असां हींअर मौजूदु आहियूं ख़ैरपुर नतनशाह जे कॾे चुखी रोड ते। 2010 जी महाॿोॾि खां पोइ हिन रोड जी हालति इंतिहाई ख़स्ता आहे। शहर ऐं उन जे इर्द गिर्द जे आस पास जे रहवासियुनि जो सिंधन रोड बाबति छा चवणु आहे, असां कोशिशि कंदासीं त उन्हनि खां कुझु व्यूज़ वठूं। यो रोड यका ॿोॾि वठो ख़राबु लॻा पिया झबकी आंदे पियूं सफ़ा खॾा थी आहे। असां ॾाढी जुठे थो रोड आंदे वेंदे करे पियूं बस ॾाढी तकलीफ़ आहे असां ॾाढी रोड जी आहे। महिरबानी करे असां रोड ठा मिले। 2010 खां वठी हिन रोड जी हालति इंतिहाई नाज़ुक आहे। उन खां बाद में जॾहिं बि हिन जूं बजेटियूं आयूं आहिनि सो जेके वॾेरा करप्ट जेके हुक्मरान आहिनि हितां जा उहे बजेटियूं बि पंहिंजे खीसे में खणियूं था वञनि, पाण रखियूं था वञनि। हिन महिल ताईं हिन रोड जी का बि मरमत नाहे थी सघी। ऐं उन खां अलावा जॾहिं बि असां को गाॾी मोटरसाइकिल हुजे या कार हुजे या कुझु बि हुजे असां वठूं था 6 या 5 महीननि खां बाद में उहो खिड़कणियूं थी वञे, पोइ वरी असांखे नई तब्दील नई वठणी थी पए। बराए महिरबानी असांखे रोड नओं ॾिनो वञे ऐं असां आला इदारनि खां अपील कंदासीं त बाबा असांखे रोड जेको आहे सो नई सही तरह सां जोड़जक हिन जी कई वञे, जीअं असांजो अॻिते जो मुस्तक़बिल ऐं असांजा ईंदड़ जेके नसुल आहिनि उहे हिन परेशानी खां छुटकारो हासिलु करे सघनि। असां स्कूल वेंदा आहियूं ऐं टाइम सां न स्कूल पहुची था सघूं हिन रोड जे करे। हिन असां परेशानियुनि जे करे असां बीमारी बड़ी राह जो थिए थी। अहिड़े हिसाब सां घणा ई मसइला आहिनि, हुननि जे करे असां सां घणा ई मसइला था थियनि। असां PM इमरान ख़ान ऐं MP MN तक वारनि खे असां अपील था कयूं त महिरबानी करे असांखे रोड ई ठाराए ॾियनि ऐं हीअ रोड 5-6 दफ़ा मंज़ूर थियो आहे, हिन जा पैसा खाया विया आहिनि। बाबा इनायत शाह डंदू, मियाँ नसीर मोहम्मद, दौलतानी टोड़, राजो देरो, केहर शाह बादशाह ओस ताईं वञे थो, गाज 9 ताईं वञे थो। को हे माना जेको पहिरियों जेको रोड थियो आहे त वरी अॼु ॾींहं ताईं जेके अचनि थियूं MN MP जेके पैसा खायूं अलाए त केतिरा चकर हे असांजो बिल पास करे छॾियो अथनि। बाक़ी रोड जी इहा हालति जेका तव्हां ॾिसो था इहा ई लॻी पई आहे। रस्ते जी इहा पाण ॾिसो था हालति सफ़ा ख़राबु आहे। मीरगंज खां आयो आहे 3 कलाक लॻी विया आहिनि। अधु कलाक जो रस्तो साफ़ हुजे हा त अधु कलाक जो रस्तो आहे, 3 कलाक लॻी विया आहिनि। इहे जंप में हणंदा हणंदा आहियूं, गाॾियुनि जा कमु लही था वञनि। सफ़ा कमु हालात असांजा ख़राबु लॻा पिया आहिनि रोड रस्तनि जा। हीउ रस्तो जेको वञे थो उहो किथे वञी केतिरनि ॻोठनि खे जेको आहे मिलाए थो? बाबा सॼो मथे सिम काछे ताईं वञे थो, टोड़ सिम एॾे वञे थो, पर रस्तो इहो ई आहे। तक़रीबन हे घणनि ॻोठनि खे मिलाए थो ख़ैरपुर नतनशाह शहर सां? लॻभॻि 70-80 ॻोठ आहे हिन में। केतिरी आबादी थींदी तक़रीबन हिन ॻोठ खे मिलाइण वारी? हिन ॻोठ खे मिलाइण वारी पोइ बि थींदा त अंदाज़ो लॻनि 3-4 लख माण्हू थींदा हिन ॻोठ में, जेके माना वॾो रस्तो आहे। तव्हांजो छा चवणु आहे हिन रोड जे बारे में? असांजो चवणु आहे त असांखे रोड रस्ता मिलनि सही नमूने सां, असांजो को कारोबार थिए, रोज़गार थिए। इहे असांजो रोज़गार आहे। असांखे 3 कलाक लॻी विया आहिनि, 4 कलाक अधु कलाक जो रस्तो साफ़ हुजे त अधु कलाक जो पंधु आहे। मीर मोहम्मद। जी नाज़रीन, अवां हिन रोड बाबति मक़ामी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं संदन जो चवणु आहे त 2010 खां पोइ हिन रोड जा ईंदड़ फंड जेके हिन रोड ते इस्तेमालु न पिया थियनि। संदन जो इहो मुतालबो आहे त असांखे हिन रोड जो जेको आहे सो कमु कराए ॾिनो वञे ऐं हिन रोड जो नोटिस वरितो वञे त जीअं असां हिन परेशानी मां पंहिंजी जान छॾाए सघूं। शहज़ाद रज़ा, जेकब न्यूज़, ख़ैरपुर नतनशाह।